Assalamu alaikum guys, I'm Danish Mehdi. I hope you have subscribed my YouTube channel. If not yet, then kindly subscribe it and share it with your friends. Guys, अॼु असां मौजूदु आहियूं हिकु सिंध जे हिकु मशहूरु आर्टिस्ट जेके मल्टी टैलेंटेड आर्टिस्ट चइजे, जंहिंजो फ़न इहो आहे माण्हुनि जे जेके चहिरा आहिनि उन्हनि ते मुस्कुराहटूं विखेरणु। जी हा, अॼु असां मौजूदु आहियूं द वेरी फेमस, द मल्टी टैलेंटेड एंड द वेल नोन पर्सनैलिटी सोराब सुमरो सां गॾु। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीक ठाक। साईं खां असां सवालनि ऐं जवाबनि जो जेको सिलसिलो आहे उनजो आगाज़ कयूं था। त साईं तव्हां पहिरां जेको आर्ट आहे, आर्ट जी दुनिया में तव्हां पहिरियों क़दम जेको आहे रखियो, ऐं ज़ाहिर आहे त जॾहिं काई नई बिगनिंग कबी आहे त हुन में मुश्किलातूं बि ईंदियूं आहिनि, ट्रबल्स बि ईंदा आहिनि, डिफिकल्टीज़ ईंदियूं आहिनि। त उन जे बारे में असांखे ॿुधाइजो त तव्हां जॾहिं आर्ट में क़दम रखियो हिन दुनिया में, आर्ट जी दुनिया में, त उन वक़्तु तव्हांखे कहिड़ियूं ट्रबल्स आया, उनखे तव्हां कीअं फेस कयो? तमामु घणा ज़बरदस्त आया आहे, ॾाढियूं ॾुखियूं पेश आयूं, ॾाढा हर्डल्स हुया। शुरू में स्टेज ड्रामा कंदा हुआसीं असां, अञा इहे चैनल्स न हुया, न सोशल मीडिया दौर हुयो। 92-93 में असां स्टेज ड्रामा करणु शुरू कया, थिएटर। उन खां पोइ रेडियो पाकिस्तान खैरपुर ते कई स्टेज, उते त सदाकारी थींदी आहे, छो जो स्टेज ड्रामा कयल आहे, हिन जे करे असांखे रेडियो ते वरी आसानी थी। रेडियो ते करण खां पोइ वरी जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया चैनल्स आया, पहिरियों चैनल आयो सिंधी, उते पोइ ट्राए कयो। उते बि तमामु घणी स्ट्रगल कई ऐं ॾींहं राति महिनत कई, ऐं न ॾींहं ॾिसंदा हुआसीं न राति ॾिसंदा हुआसीं, सॼी राति रिकॉर्डिंग में, सॼो ॾींहुं रिकॉर्डिंग में, एडिटिंग में, हेॾे होॾे। सो तमामु घणी ईअं सम्झो महिनत कई जो राति जी निंडूं फिटी वेंदियूं हुयूं। बिल्कुलु इहो शौक़ु हूंदो आहे, शौक़ु कराईंदो आहे कमु। ज़ाहिर असांखे बि शौक़ु हुयो त घिरी पियासीं हिन कम में। सो माशाल्लाह अञा ताईं बि ईअं सम्झो स्ट्रगल ई कयूं पिया। हाणे वरी सोशल मीडिया जे दौर में स्ट्रगल कयूं था हुनजे लाइ। अच्छा, बचपन में जॾहिं माण्हू हूंदो आहे त उन में टाइम लॻंदो आहे इंसान खे ॻोल्हण में, अंदरि पंहिंजे स्किल खे डिस्कवर करण में, त उनजे अंदरि कहिड़ो आर्ट आहे। त तव्हांखे इहो कॾहिं ऐं कीअं रियलाइज़ थियो त तव्हां सुठा कॉमेडियन बणिजी सघो था, ऐं तव्हांजी इंस्पिरेशन उन वक़्तु केरु हुयो? शुरूअ में प्राइमरी खां वठी मूंखे इहो हुयो शौक़ु। त जॾहिं मां 3-4 दर्जे में हुयुमि, 5 दर्जे में, त उन महिल टीचर्स जी पैरोडी वग़ैरह कंदो हुयुसि। त उन महिल मूंखे एप्रिसिएशन मिली पंहिंजे टीचर्स जे तरफ़ां। हुननि बि इहो ई चयो त तूं ॾाढो सुठो कॉमेडी करे सघें थो, कंहिंजी पैरोडी करे सघें थो, मिमिक्री करे सघें थो, त तूं टीवी ते ट्राए कर। पर उन दौर में जीअं त हिकिड़ो ई चैनल हुयो PTV, ऐं उते वञणु वॾो मसइलो हूंदो हुयो। हाणे वांगुरु न आहे जो माण्हू पंहिंजी मोबाइल खणी पंहिंजो चैनल ठाहे वठे। उन दौर में ॾाढो ॾुखियो हूंदो हुयो। पोइ सोचींदो हुउसि त कीअं वेंदुसि टीवी ते, छा थींदो। पोइ मुंहिंजी जेका घणी इनकरेजमेंट जेका कई उहा टीचर्स कई, ऐं उन्हनि ई मूंखे हिमथायो त बाबा तूं अॻिते निकिर, स्टेज कर, भला टीवी ते नथो पहुची सघे त थिएटर कर। पोइ थिएटर जी शुरूआति कई उन में, त उते पोइ पज़ीराई मिली, आवाम माण्हू ॾाढो पसंदि कयो कॉमेडी में। त मां बि इहो ई सोचियो त छो न हिनखे कॉमेडी खे ई कंटिन्यू कजे त सुठो आहे। मतिलबु तव्हांजा जेके टीचर्स हुया उहे तव्हांजी पैरोडी खां इंस्पायर थी करे तव्हांखे उन्हनि जेको आहे सो मोटिवेट कयो। ऐं हूअं त अक्सर जेकॾहिं कोई ॿियो पैरोडी टीचर्स जी कंदो आहे त उहे नाराज़ थी वेंदा आहिनि, पर तव्हांजी अलॻि हुई त उहे जेको आहे तव्हांखे सपोर्ट कनि पिया। अच्छा, हिन वक़्तु हिकिड़ो दौर त तव्हांजो थिएटर वारो, स्टेज वारो दौर हुयो जेको तव्हां गुज़ारियो, उन खां बाद में वरी हिकिड़ो TV वारो दौर। अॼु जो जेको दौर आहे उहो यूट्यूब जो दौर आहे, फेसबुक जो दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे। त अॼु जे दौर में तव्हां पंहिंजे हिन कम खे, जेको तव्हांजो आर्ट आहे माण्हुनि खे ख़ुशि करण जो, माण्हुनि खे जेको आहे सो कॉमेडी जे हवाले सां, त उनखे तव्हां कहिड़ी हुन में नवाण आणियो था, कहिड़े हवाले सां तव्हां जेको आहे सो उनखे मॉडर्नाइज़ कयो था, कहिड़ी तव्हां चेंज हुन में वठो आहे? अॼुकल्ह जो दौरु जेको सोशल मीडिया जो दौरु आहे न, फास्ट दौरु आहे ॾाढो। माण्हू वटि टाइम आहे कोन्हे एतिरो, ऐं हर माण्हू चाहे थो त मूंखे सेकेंड्स में कॉमेडी मिली वञे, एंटरटेनमेंट मिली वञे। सो इहो असांजे लाइ वॾो चैलेंज आहे, छो जो असांजी जेको कॉमेडी हूंदी आहे उन में उनजे लाइ टाइम खपे थो, छो जो क्रिएशन बि करणी पए थी, ऐं माण्हुनि वटि एतिरो टाइम आहे कोन जो ॾिसनि वेही। सो हिन दफ़े ॾाढो असांखे इहो सोशल मीडिया में ॾाढो टफ वर्क करिणो थो पए। एतिरी हुजे पंच लाइन हुजे थोरनि जुमिलनि में, जो माण्हू 2 मिंट 3 मिंटनि 4 मिंटनि जे दौरान ई एंटरटेन थी सघे। इन जे लाइ असांखे तमामु घणो सोचणो थो पए, ऐं इहो असांजे लाइ तमामु घणो ॾुखियो आहे। हूअं त ड्रामो हूंदो आहे TV जो, त हुन में त हिकिड़ी स्टोरी हूंदी आहे, उहो अचे थो, हुनजे हलण में कॉमेडी, अचण में वेहण में 2-3 डायलॉग थिया, वरी कुझु सिचुएशन अहिड़ी ठही वई जो कॉमेडी ठही वेंदी। हाणे माण्हू वटि एतिरो टाइम आहे कोन सोशल मीडिया जे दौरान, इन जे करे असांखे थोरो ॾाढो इहो ॾुखियो लॻे थो त क्लिप्स ठाहिणु जेको आहे, वीडियो क्लिप। इन करे असांखे माण्हू चवंदा आहिनि त तव्हां रोज़ु छो नथा क्लिप रखो, त मां हुनखे इहो चवंदो आहियां रोज़ु कॉमेडी करणु वॾो ॾुखियो कमु आहे। सो रोज़ु नथा करे सघूं, हफ़्ते में का 1-2 वीडियो पोइ बि छॾियूं था असां, ऐं ॾाढी सुठी हुनजी व्यूज़ बि अचनि था, पज़ीराई मिले थी इहा बि।
अच्छा, जीअं तव्हां चयो त सोशल मीडिया जो जेको दौरु आहे उहो फास्ट दौरु आहे ऐं हर माण्हू खे जेको आहे सो थोरे वक़्त में इहो जेको आहे वीडियो बि खपे ऐं उन क्रिएटिविटी खे उहे इंजॉय बि करणु चाहिनि था। त हिन फास्ट दौर जे हिसाब सां उनखे कमेंट करण जो बि फास्ट हिकिड़ो मौक़ो मिले थो। जीअं उहे वीडियो वग़ैरह ॾिसनि था त उन में कमेंट्स वग़ैरह अचनि थियूं, के तव्हांजी ज़ाहिरात हक़ में हूंदियूं, के वरी जेको आहे सो हेड कमेंट्स में हूंदियूं। त उहे जेका क्रिटिसिज़म हूंदी आहे सोशल मीडिया जी, उनखे तव्हां कीअं फेस कंदा आहियो? उनखे बसि सम्झी वेंदा आहियूं त उनजी वर्थ केतिरी आहे। जीअं कमेंट कयो आहे अहिड़ो हेड कमेंट बैड कमेंट्स बि ईंदा आहिनि, ऐं माण्हू जेको बि बैड कमेंट कंदो आहे न त उहो हक़ीक़त में पंहिंजी तरबियत ज़ाहिर कंदो आहे, त उनजी तरबियत कहिड़े क़िस्म जी थी आहे, कहिड़े माहौल में थी आहे। केतिरा ई माण्हू आहिनि जेके वल्गर बि ॻाल्हाईंदा आहिनि, गारियूं बि ॾींदा आहिनि, पोइ उन्हनि खे बसि खिली करे उन्हनि खे टारींदा आहियूं, सम्झी वेंदा आहियूं हिन जी एतिरी नाहे ज़हनी ओसर एतिरी नाहे, या एतिरो ब्रॉड माइंडेड नाहे, मैच्योर नाहे, अञा उनखे ख़बर ई नाहे त असां जेका वीडियो ठाही आहे हिन जो मैसेज कहिड़ो थो वञे हिन में, ऐं जस्ट एंटरटेनमेंट लाइ ठाही आहे, हिन में मैसेज आहे कोई। अक्सर असांखे माण्हू चवंदा आहिनि जिन खे छो जो असां तालीम तमामु घटि आहे असांजे मुआशिरे में, न त तालीम तरफ़ रुझान आहे ई न माण्हुनि जो। हर माण्हू जे हथ में मोबाइल फ़ोन अची वई आहे, फेसबुक ID ठाहे वेही रहिया आहिनि। उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे त असां जेको कमेंट कयूं था इहो सिर्फ़ु उहो न पढ़ंदो जेके कमेंट था कयूं, पूरी दुनिया वारा माण्हू पढ़ंदा, सभु पढ़ंदा। उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे, पोइ उन्हनि खे ॾिसी करे टारे छॾींदा आहियूं, खिली करे चवंदा आहियूं ॿारनि खे ख़बर न आहे उन्हनि खे छा चऊं हाणे। ॿियो अॼुकल्ह जेकॾहिं असां सोसाइटी में ॾिसूं था त हर माण्हू डिप्रेस आहे, उनजे बावजूदि तव्हां जेको आहे सो कॉमेडी कयो था, माण्हुनि जे चेहरनि ते थोरी टेम्पररी सही पर हिकिड़ी मुस्कान अचे थी, उनजे चेहरे ते मुर्क जेको आहे सो विखिरिजे थी, त तव्हां इहो हिकिड़ो नेकीअ जो कमु आहे, त तव्हांखे पाण खे बि ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां अहिड़ी क़िस्म जी वीडियो ठाहींदा आहियो, तव्हांजे ज़रिए माण्हू जेके आहिनि उहे ख़ुशि थींदा आहिनि, 2 मिंटनि जे लाइ पंहिंजी जेके उन्हनि जे माशी तंगियूं हूंदियूं उन्हनि खां जेको आहे सो आज़ादी उनखे मिली वेंदी आहे, 2 मिंटनि जे लाइ उनखे ख़ुशि थियण जो हिकिड़ो मौक़ो मिलंदो आहे। जी बिल्कुलु, असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे मूंखे। असांखे अक्सर माण्हू मिलंदा आहिनि जेके चवंदा आहिनि यार असां एतिरो स्ट्रेस में हूंदा आहियूं, ऐं जॾहिं तव्हांजो इहे क्लिप्स ॾिसंदा आहियूं त असां बिल्कुलु रिलैक्स थी वेंदा आहियूं, रिफ्रेश थी वेंदा आहियूं। हिकिड़े भेरे त असां जॾहिं आवाज़ TV ते हूंदा हुआसीं त मज़ेदार महफ़िल प्रोग्राम कंदा हुआसीं, हुन में अली गुल मलाह थियो हुयो, निगत नाज़ जी पैरोडी कई, निडगुट नाज़ थियो हुयो, ऐं मां हुन में होस्टिंग कंदो आहियां। त उनजो प्रोमो सिर्फ़ु हले पियो, जंहिंमें मुंहिंजो डायलॉग हुयो त बाबा हिन खे बंदि करण जो बटण किथे आहे। हाणे उन डायलॉग ते हिकिड़े माण्हू एॾो खिलियो हुयो, ऐं पोइ असांखे मिलियो बाद में, हुन चयो त उन ॾींहुं मां एॾो स्ट्रेस में हुयमि, एॾो मूंखे टेंशन हुयो जो पाण मां बेज़ारु हुयुसि, दिलि चवे पई त मां पाण खे मारियां या कंहिं ॿिए खे मारियां। पर जॾहिं वेठुमि वञी TV ते ईअं चेंज कयां पियो, ॾिसां पियो त तव्हांजो इहो प्रोमो हलियो मज़ेदार महफ़िल, जंहिंमें तूं हुनखे चवंदो त हिनखे बंदि करण जो बटण किथे आहे। पोइ मां एॾो खिलियुसि हुन ते जो मां बिल्कुलु रिलैक्स थी वियुसि, ऐं पोइ मां बिल्कुलु फ्रेश थी वियुसि। यानी हू चवे पियो त तव्हां माना मूंखे पाण खे मारण खां या कंहिं ॿिए खे मारण खां मूंखे तव्हां बचायो आहे। हालांकि असांखे ख़बर न हुई, असां त हिकिड़ी प्रोग्राम कयोसीं, प्रोमो हलंदो हुयो पियो TV ते, पर असांखे ख़बर ई न हूंदी आहे माण्हुनि अलाए केतिरनि जो असां ईअं सम्झो त हिकिड़ो इलाज बि कयूं था हिकिड़े क़िस्म जो। इहो माण्हू ख़ुशि थियनि था, ॾाढो रिलैक्स थी वञनि था, के हूंदा आहिनि ज़हनी दबाव जा शिकार माण्हू हूंदा आहिनि, सो उहे पोइ असांजे प्रोग्राम ॾिसंदा आहिनि या क्लिप्स ॾिसंदा आहिनि, ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। असांखे बि दिली ख़ुशी थींदी आहे ॾाढी, त कंहिंजे कमु त अचूं था। यकीन तव्हांजी जेका कॉमेडी आहे उहा माण्हुनि जे लाइ साइकोलॉजिकल थेरापी बि साबित थिए थी। उन खां अलावा असांजी सिंधी जेका फिल्म इंडस्ट्री आहे उहा इलाही पोइते पियल आहे। उनजे बावजूदि तव्हांजी चिंची एक्सप्रेस आई, उन खां बाद में PK सिंधी तमामु फेमिलियर थी, त छा तव्हांजो इन हवाले सां बि कोई अॻिते इरादो आहे त का सिंधी फिल्म जेका आहे उहो तव्हांजी अचण वारी हुजे? फिल्म जो भाउ हाणे जेको आहे न उहो शॉर्ट फिल्म जो दौरु आहे, शॉर्ट मूवीज़ ठहनि थियूं। असां ठाहींदा हुआसीं इहो 1-1.5 जी फिल्म जा 70-80 मिंट जी, त उहा बि TV जे लाइ ठाहींदा हुआसीं, चैनल्स जे लाइ। पर हाणे जीअं त सोशल मीडिया जो दौरु आहे त हाणे शॉर्ट मूवीज़ जो दौरु आहे, ऐं ईअं सम्झो असां जेके वीडियो क्लिप्स ठाहियूं था न इहे बि शॉर्ट मूवीज़ ई आहिनि, पर जेके उहे संजीदा शॉर्ट मूवीज़ ठाहिनि था दोस्त, उन्हनि जो वरी असां वटि एतिरो अञा रुझान न आहे सिंधी में। सिंधी जेके असांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे अञा ख़बर ई न पई आहे त शॉर्ट मूवी बि हूंदी आहे का, 2-3 मिंटनि जी बि शॉर्ट मूवी हूंदी आहे, या आर्ट मूवी बि काई हूंदी आहे। सो असां उन तरफ़ बि हाणे सोचूं पिया त जेके अहिड़ी कोई फिल्मूं ठाहियूं वधि में 10-15 मिंट हुजे, जीअं अलीगुल ठाही हुई, कराची फिल्म ठाही ऐं कर अची, सो उहा ठाही हुई। उनखां पोइ वरी ॿी ईद ते बि ठाही आहे, त कोशिशि कंदा आहियूं त ईद ते हिकु अहिड़ी फिल्म ॾियूं जेका 10-15 मिंटनि ताईं हुजे YouTube जे लाइ। छो जो हाणे वरी वॾी फिल्मुनि जो दौरु बि न रहियो आहे, जेको 2.5-3 कलाक जी फिल्मूं ईंदियूं या 1.5 कलाक जी फिल्म ईंदी हुई। हाणे शॉर्ट मूवीज़ जो दौरु आहे, त हाणे असां हिन ते बि कमु कंदासीं YouTube ते। अच्छा, केतिरा ई ॿिया यंग जेके आहिनि कंटेंट क्रिएटर्स हूंदा आहिनि जेके तव्हां खां मुतासिर थींदा आहिनि, सिंधी में ॾिसंदा आहिनि त तव्हांजो जेको फैन फॉलोइंग आहे उहो तमामु घणो आहे, त उहे बि कोशिशि कंदा आहिनि तव्हां वांगुरु ई जेको आहे सो अहिड़ो क़िस्म जो कमु कनि, त उन्हनि खे तव्हां यूट्यूबर्स खे, नवनि कॉमेडियंस खे जेको आहे सो कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? उन्हनि खे इहो ई चवंदुसि त नई शइ का कयो, नओं कॉन्टेंट हुजे।
असांखे त हिकिड़ी इहा सपोर्ट हुई त पहिरियों इलेक्ट्रॉनिक मीडिया ते असां चैनल्स ते हुयासीं ऐं माण्हू कुझु न कुझु सुञाणनि पिया, पर हाणे जेको हीउ दौरु आहे तमामु फास्ट दौरु आहे ऐं ॾुखियो दौरु आहे। त मां नौजवाननि खे इहो ई चवंदो आहियां, कमेंट्स में बि या लाइव जॾहिं वेंदो आहियां फेसबुक पेज ते पंहिंजे ते, त बाबा कॉन्टेंट जेको आहे तव्हां नई शइ ॾियो, नई क्रिएशन कयो। कॉन्टेंट अहिड़ो ॾियो जो माण्हू ॾिसी हैरान थी वेंदो, यार वाह वाह नवां छोकिरा आहिनि, पर छा त कमु कयो आहे। सो क्रिएशन तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां तालीम हासिलु कंदा, तव्हां मुतालियो कंदव, अंग्रेज़ी अदब जो मुतालियो कंदव, उर्दू अदब जो मुतालियो कंदव। असांजा नौजवान बसि चवंदा असां टिकटॉक ते हिकु वीडियो ठाहियूं ऐं फेमस थी वञूं, ईअं न हूंदो आहे। के दोस्त अहिड़ा आहिनि टिकटॉक ते जेके बसि रुॻो घुमनि था, उहे मशहूरु थी था वञनि, मिलियन में उन्हनि जा फॉलोवर थी था वञनि, या के वरी सिर्फ़ु खिलनि था, के अजीब करे हरकतूं था कनि। त मां इहो ई चवंदो आहियां कि नई शइ कयो, नई शइ कंदव तव्हां पाण ई मशहूरु थी वेंदा। त उन लाइ मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त क्रिएशन आणियो पाण में। क्रिएशन आणण जे लाइ तव्हांखे मुताले जी तमामु घणी ज़रूरत आहे। थैंक यू सो मच फॉर गिविंग अस योर प्रीशियस टाइम। सो गाइस, अॼु असांजे लाइ जेको लकी डे हुयो, जो असांखे सिंध जो हिकिड़ो लेजेंड आर्टिस्ट सोराब सुमरो असां सां गॾु मौजूदु हुयो, असां हुनजो इंटरव्यू कयोसीं। सो दिस वॉज टुडेज़ व्लॉग, टुडेज़ इंटरव्यू। ऐं जेकॾहिं अव्हांखे असांजो हीउ व्लॉग पसंदि आयो आहे, इंटरव्यू पसंदि आयो आहे, त काइंडली सब्सक्राइब अवर चैनल एंड बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो।